थींदो हुन जो छा स्ट्रेटजी ठाही आहे तव्हां ऐं लॉन्ग मार्च में तव्हांजा जेके एजेंडा उहे कहिड़ी कहिड़ियूं? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अयाज़ हुसैन किन्यो, प्रेसिडेंट हाई कोर्ट बार एसोसिएशन, मेंबर सिंध बार काउंसिल। जीअं त असांजो महीने खां वठी एहतजाज हली रहियो हुयो। हिकु त 1 पॉइंट एजेंडा आहे असांजी त SSP खे ट्रांसफ़र कयो वञे, उहो अञा ताईं असांजी एजेंडा न थी। जेको असांजो गुज़िरियल कॉन्फ्रेंस थी असांजी जेकी सिंध लॉयर्स कन्वेंशन में, उन में सभिनी यूनानिमसली इहो डिसाइड कयो त असां 48 कलाकनि जो अल्टीमेट ॾिनोसीं। उन खां पोइ SSP साहिबु ट्रांसफ़र न थियो। हाणे असांजो सुभाणे प्रोग्राम आहे। सुभाणे 9 बजे हाई कोर्ट बार एसोसिएशन, डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन, ॿिया तमामु बार एसोसिएशन असांखे हैदराबाद में हितां जॉइन कंदियूं ऐं हितां खां असां निकिरंदासीं। उन खां पोइ असांजो कराची ॾे रुख़ हूंदो। तमामु सिंध जी बार एसोसिएशन असांखे जॉइन कंदियूं ऐं काफ़िले जी सूरत में असां वेंदासीं। उते असां पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं, जंहिंमें असांखे ठट्टा बार एसोसिएशन जॉइन कंदी, असांखे मलीर बार एसोसिएशन ऐं जेके बि सिजावल बार आहे, बदीन आहे, टंडो मोहम्मद ख़ान, टंडो अलायार, मटियारी, दादू, हाला, ही सभु बार एसोसिएशन सां गॾु थी करे काफ़िले जी सूरत में वेंदासीं। असांजो पुरअमन ही असांजो एहतजाज आहे। असां हमेशह वकील अमन सां रहिया आहियूं। पाकिस्तान जी असां जॾहिं तहरीक हलाईसीं, उन में बि असां 2 साल असां पंहिंजी जिदोजहद कईसीं, उन में बि असां को बि नुक़सानु न कयोसीं। हाणे बि असांजो हीउ एहतजाज आहे। सभिनी मां नौजवाननि खे, पंहिंजे वकीलनि खे अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे पुरअमन रहिजो। पुरअमन एहतजाज हूंदो असांजो ऐं असांजो उहो राइट आहे। हिकु त इहो मसइलो आहे त असांजो SSP ट्रांसफ़र थिए। नंबर ॿियो, वॾे में वॾो जेको असांजो क़ौमी मसइलो आहे, जंहिंमें असां डिविज़नल लेवल ते असां कैनालनि जे मसइले ते हिकिड़ी कॉन्फ्रेंस हिते हैदराबाद में कराईसीं, जंहिंमें तमामु असांजा जेके बि स्टेक होल्डर आया हुया, दानिश्वर हुया ऐं सिंधी माण्हू जेके असांजा लीडर हुया असांजा, ऐं बार एसोसिएशन्स, असां हिकिड़ो वॾो मौक़ुफ़ पंहिंजो पेश कयोसीं त असां कंहिं बि सूरत में कैनाल जेके जे प्रेसिडेंट जो मौक़ुफ़ तव्हां मीडिया ते अॼु बि आहे, सोशल मीडिया ते बि आहे, असां उन मौक़ुफ़ ते अञा ताईं क़ाइमु आहियूं। हींअर बि मुंहिंजा दोस्तनि सां राब्ता आहिनि त असां अॻे डिविज़नल लेवल ते कॉन्फ्रेंस कईसीं, हाणे असां सिंध लेवल ते कॉन्फ्रेंस कंदासीं, पोइ असां इन लेवल ते जुलूस कढंदासीं ऐं असां एहतजाज बि कंदासीं, पुरअमन एहतजाज जेको राइट आहे। त हींअर जेके सिंधु दरिया ते जेके कैनाल ठही रहिया आहिनि, उन्हनि कैनालनि सां असांजी सिंध जी ज़मीन बंजर थी वेंदी। असांजा जेके मारूआड़ा आहिनि इहे तबाह ऐं बर्बाद थी वेंदा। असांखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त फेडरल गवर्नमेंट इहो कहिड़ो जेको आहे सो अलमियो आहे, कहिड़ी तजवीज़ आहे त हिकिड़े इलाइक़े खे तव्हां जेको आहे सो आबाद कयो ऐं ॿिए इलाइक़े खे तव्हां बर्बादु कयो। पर हींअर जेके बि आहिनि, तव्हां ॾिसो न, 91 एकॉर्ड ते हलनि। असां उन लाइ अॼु रेज़ोल्यूशन पास कयो आहे। हाई कोर्ट बार एसोसिएशन एहतजाजनि ऐं रिकॉर्ड कयो आहे त क़ौमी असेंबली में, सेनेट में असां मोकिलियो आहे त असांजो मौक़ुफ़ जेको आहे सिंध जी बार एसोसिएशन, हाई कोर्ट बार एसोसिएशन, डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन, सखर बार एसोसिएशन, सखर हाई कोर्ट, कराची बार एसोसिएशन, सिंध हाई कोर्ट कराची, इन जो मौक़ुफ़ आहे, रेज़ोल्यूशन आहे त असां इन मामले ते कॾहिं कॉम्प्रोमाइज़ न कंदासीं। असांजी सिंध ते, सिंधु दरिया ते कैनाल जेके हूंदा उहा नामंज़ूर आहिनि। असां स्ट्रेटजी ठाहियूं था, इंशाअल्लाह 2-3 ॾींहंनि में हीअ असां एहतजाज करे मोटी ईंदासीं त असां हिकिड़ी सिंध लेवल ते कॉन्फ्रेंस कंदासीं। पोइ जेको बि असांजो लाइ अमल थियो ऐं उन में इहो अगरि तय थियो, मां मौक़ुफ़ वाज़े कयां त इहो अगरि तय थियो त असां पंजाब जे बॉर्डर खे वञी उते बंदि कंदासीं, त असां उहो रस्तो बंदि कंदासीं ऐं वापसि असां न ईंदासीं। असांजो मौक़ुफ़ आहे इहो। असां चवंदासीं त भई असांजे इन सिंधु कॉम्प्रोमाइज़ न आहे, असांजो इहो मौक़ुफ़ आहे। असां इहो चाहियूं था त इंशाअल्लाह ताला विदिन वीक असां हिते कॉन्फ्रेंस कोठाईंदासीं ऐं उहो जेको बि लाइ अमल थींदो ऐं जेको बि फ़ैसिलो कंदा उन ते अमल दरामद असां कंदासीं। असां इहो चाहियूं था त हींअर बि अॼु बि वक़्तु आहे सिंध हुकूमत खे त हिन मामले ते असांजा मुतालबो 1 पॉइंट एजेंडा मञनि ऐं हिन खां पोइ असां वेंदासीं त उते पोइ जेको बि असांजो मुतालबो हूंदो असां एहतजाज बि कंदासीं। ऐं एहतजाजनि असांजी इहा घुर बि आहे वज़ीर आला सां, ऐं मां स्पेशली चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी खां बि मुंहिंजी घुर आहे त असांजे कैनालनि ते अगरि सिंध असां सां गॾु आहे, सिंध हुकूमत गॾु आहे, त असांजो रेज़ोल्यूशन, हाई कोर्ट बार एसोसिएशन जो रेज़ोल्यूशन असेंबली में पास कराए ऐं उहो एहतजाजनि रिकॉर्ड कराइनि त असांजी सिंध जो केस तव्हां विड़ो ऐं असांजो हक़ु आहे सिंधियुनि जो त असांजे पाकिस्तान में ऐं फेडरल वटि हुकूमत वटि वञी असांजो केस पेश कनि। त असांजा सिंधी माण्हू कॾहिं बि नथा चाहिनि त सिंधु दरिया ते कैनाल ठहनि जंहिंमें तक़सीम थी वेंदी,
जंहिंमें असांजे सूबे सां असांजे सां नाइंसाफ़ी थींदी, उहा नाइंसाफ़ी असां कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। असांखे जिदोजहद करणी पई, असांखे लॉन्ग मार्च करणी पई, असांखे जंग करणी पई। अमन अमान वारी कानूनी जंग आहे त पोइ इनशा अल्लाह ताला असां इहे विढ़ंदासीं ऐं इहो असांजो हक़ु आहे। असां हींअर सिंध जी नुमाइंदगी करे आया आहियूं, सिंधी क़ौम जी नुमाइंदगी करे आया आहियूं ऐं 100% तव्हां हिन ते सोशल मीडिया जे ज़रिए तव्हां वोटिंग करायो त कहिड़ो सिंधी माण्हू आहे जेको चाहे थो त हिते कैनाल थियनि। मां सम्झां थो कयो अहिड़ो सिंधी न हूंदो जेको चाहींदो त भई सिंधु दरिया ते जेको आहे सो कैनाल मंज़ूरु थियनि। असां हुनजी मज़म्मत बि कयूं था ऐं असां 6वीं तरमीम जी मज़म्मत कयूं था, उन ते बि असां ॻाल्हाईंदासीं त असांजो हक़ु आहे। ॾिसो, कानून पास करणु असेंबली जो हक़ु आहे, पर असांजो अवाम जो आवाज़ु जेको हूंदो असां उनखे, मां त इहो चाहींदुसि, हिकिड़ो ॿियो मुंहिंजो मौक़ुफ़ बि आहे त पाकिस्तान जी क़यादत, सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन, उनखां बि मुतालबो कंदासीं त इन कैनालनि जे ख़िलाफ़ु तव्हां असां सां गॾु थियो। पाकिस्तान बार काउंसिल, सिंध बार काउंसिल हिकु आवाज़ु थियो। जीअं असां मुल्क में अॻे जदोजहद कईसीं, 1 पॉइंट एजेंडा हुई, हीअ बि इहा असांजी 1 पॉइंट एजेंडा हूंदी त कैनाल असांखे नामंज़ूर आहिनि ऐं सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन इस्लामाबाद में पिटीशन दाख़िल करे त असांजे हक़नि ते जेको आहे सो हींअर धाड़ो लॻी रहियो आहे, असां कहिड़ी बि सूरत में असां बर्दाश्त न कंदासीं। इहो मुंहिंजो मौक़ुफ़ आहे। इनशा अल्लाह ताला असां हींअर रिसेंटली ही असांजो प्रोग्राम आहे ऐं मां तव्हांखे इहो ॿुधायां त असां सभु बार एसोसिएशन, हाईकोर्ट बार, डिस्ट्रिक्ट बार ऐं सभु सीनियर्स जूनियर्स असां गॾु आहियूं ऐं इहो को बि मैसेज न वञे जॾहिं असां ॿाहिरि निकिरंदासीं त कारो कोट हूंदो ऐं को बि पार्टी न हूंदी। वुकला इतिहाद ज़िंदाबाद ऐं इनशा अल्लाह ताला असांखे फ़तेह थींदी। उमेदु आहे त मां चवां थो त बिफोर जेको आहे सो असांजी लॉन्ग मार्च जो SSB जो ट्रांसफ़र थियो त पोइ असां हिनखे सोचींदासीं त असांजो लाइ अमल फिर कहिड़ो हुजे। पोइ दोस्तनि सां मां सलाह कंदुसि, सॼी बार एसोसिएशन सां ऐं दोस्त जेके यंगस्टर आहिनि, सीनियर्स आहिनि, उन्हनि सां एडवाइस करे वरी लाइ अमल कंदासीं। पर हींअर असांजो वॾे में वॾो इशू जेको आहे उहो इहो आहे त सिंधु दरिया ते कैनाल नामंज़ूर। सर, सुभाणे जेको तव्हां निकिरंदो उहो कहिड़े टाइम ते निकिरंदो ऐं तव्हां जेको आहे रूट कहिड़ो वठंदो? असां दोस्तनि सां हींअर एडवाइस कई आहे, सलाह कई आहे। 2 तजवीज़ूं आहिनि। कुझु दोस्त चवनि था त असां M9 सां निकिरूं कराची, कुझु दोस्त चवनि था त ठटे जे पासे खां हलूं, छाजे करे उते ॿियूं बार एसोसिएशन असांखे जॉइन कंदियूं। विच में मलीर बार एसोसिएशन आहे, उहो हींअर असां ऐलान कंदासीं जॉइंटली मिली जुली करे। डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन ऐं दोस्तनि सां सलाह करे अॼु राति जेको आहे सो असां पंहिंजो रोड मैप ॾींदासीं, कहिड़े टाइम निकिरणो आहे, केतिरियूं गाॾियूं हूंदियूं। हाईकोर्ट बार एसोसिएशन अलॻि गाॾियूं कयूं आहिनि, डिस्ट्रिक्ट बार अलॻि आहिनि, दोस्तनि पंहिंजो इंडिविजुअली कयूं आहिनि ऐं ॿियूं जेके बार एसोसिएशन असांखे जॉइन कंदियूं। इनशा अल्लाह सुबुह जो हिते गॾु थींदासीं ऐं पोइ असां हितां रवानो थींदासीं। असांजो इहो एजेंडा आहे ऐं इनशा अल्लाह ताला कैनालनि वारी ॻाल्हि जो बि एहतजाज असां हुते रखंदासीं। 6वीं अमेंडमेंट जो बि असां हुते पंहिंजो एहतजाज रखंदासीं। इहो असांजो मौक़ो। सर, त सुभाणे खां वठी कोर्टूं बंदि हूंदियूं या कोर्टूं हलनि? सुभाणे खां ॾिसो, असां त हाणे हितां हलिया वेंदासीं, पर दोस्तनि जो जेको आहे फ़ैसिलो जेको बि हूंदो, हाईकोर्ट बार एसोसिएशन त सुभाणे बंदि हूंदी, छाजे करे असां वटि हूअं ई मोकल हूंदी आहे। पर डिस्ट्रिक्ट वारनि जो जेको फ़ैसिलो हूंदो उहो बि तव्हांखे ॿुधाए छॾींदासीं। थैंक यू वेरी मच।